हिकिड़े बादशाह पंहिंजे लश्कर खे हुकुम कयो त सुभाणे शिकार ते हलंदासीं। जंहिं साम्हूं शिकार अचे उहो ई उन जे पुठियां पए। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह पंहिंजे अटाले समेत झंग ॾे रवानो थियो। ओचितो ई ओचितो हिकु हरण वणनि जे झुगिटे मां निकितो ऐं बादशाह जे साम्हूं थी अॻिते वधियो। बादशाह बि खणी हरण जे पुठियां लगाम टेकियो। अॻियां हरण पुठियां बादशाह वञी अहिड़े हंधि निकिता जिते का बि वसियूं वारी झंग बि उते घाटो हुयो ऐं का बि वसियूं वारी न हुई। हरण छाल ॾेई उन झंग में गुम थी वियो ऐं बादशाह हैरान थी बीह रहियो। बादशाह आख़िर वरी घोड़े खे वठी डोड़ायो, पर घणे पंध खां पोइ हिन खे का बि वसंदी नज़र न आई। घोड़ो बि सॼो ॾींहुं उन बुख में डोड़ियो हुयो, सो बि अची मांदो थियो ऐं थोरे पंध करण खां पोइ अॻिते हलण खां जवाबु ॾेई बीह रहियो। खार में बादशाह घोड़े खे 2-3 चाबुक वहाए कढिया। घोड़े खे अहिड़ो को धकु बुलाइतो लॻो जो यकदमि किरी पियो ऐं मरी वियो। बादशाह हाणे त हेकारीअ जी परेशान थियो। आख़िर तवक्कल जो तरहो ॿधी पहिरें पंध उथी अॻिते हलियो। सिज बि अची लथो हुयो। बुख ऐं उन में बादशाह बेहाल थी पियो। एतिरे में ओचितो हिकु हंधि चलको ॾिसण में आयुसि ऐं मुंहं में कुझु रौनक आयसि ऐं हिमथ ॿधी उथी उन तरफ़ रवानो थियो। मॼाण उहो चलको हिकु तलाउ जो हुयो। जीअं तीअं करे बादशाह उते पहुतो, पाणी पीताईं ऐं लेटियो। झट खां पोइ अघोर निंड में पइजी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह निंड मां उथियो। हेॾां होॾां ॾिठईं त बिन बयाबान आहे, न दगु न चारो। ख़्यालु कयईं त हिन भर में हिकु ई तलाउ आहे, ज़रूरु को जानवर हिते ईंदो हूंदो। सो घाटे गाह में लिकी वेही रहियो। झट न गुज़री त हरणनि जो टोलो पाणी पीअण लाइ आयो ऐं पाणी पी भरिसां बीही चरण लॻा। जॾहिं बादशाह जे भरिसां हरणु आयो तॾहिं बादशाह अछांग ॾेई खणी टंग मां वरितुसि ऐं हिकदमि लेटाए तकबीर विधाईंसि ऐं पोइ सचीअ कूड़ीअ काठीअ में घसाए बाहि ॿारे गोश्त पचाए पेट भरे खाधाईं। अहिड़ी तरह रोज़ु पियो गुज़ारो कंदो हुयो। उन जे विच में बादशाह जी हालति झंगलियुनि जहिड़ी थी वई। कपिड़ा बि अची खुथसि। झंगु घुमी घुमी हिकु गाॾड़ चारो हथु कयईं। पोइ अॻिते वांगुरु हिकिड़ो हरणु झले उन खे खणी उथी हिकु तरफ़ रवानो थियो। 2-4 कोहनि जे पंध खां पोइ हिकु शहर नज़र में आयुसि। शहर में घिड़ियो त पहिरियां ॾिठईं त हिकु ॾखण वेठो काठ कमाए। बादशाह ॾखण वटि पहुची सलाम वरायो। ॾखण सलाम जो जवाबु ॾेई पुछियुसि त यार, हरणु वेकू आहे छा? बादशाह चयुसि त या त यार न सॾी हां, जे यार सॾियो अथई त पोइ मुल्ह वरी कहिड़ो थो पुछी। जे घुर्ज हुजई त हरणु हाज़ुरु आहे। ॾखण घणो ई ज़ोर भरियुसि त पैसा वठि, पर बादशाह सफ़ा जवाबु ॾिनुसि। बादशाह जॾहिं वञणु लॻो तॾहिं ॾखण चयो त अदा अलाह अड़ी ओचितो न विझंदुई, पर जे कंहिं वक़्तु का ॾुखियाई पेश अचई त मां फलाणे पाड़े में वेठो आहियां, हकल कंदे त अची हाज़ुरु थींदुसि। बादशाह वरी साॻे तलाउ ते मोटी आयो। ॿिए ॾींहुं बि हरण खे झलियाईं ऐं ख़्यालु कयईं त शहर जे ॿिए पासे ॾांहुं वञी हरणु विकिणी कपिड़ो लटो वठां। उहो पूर पचाए शहर जे ॿिए कुंड खां अची निकितो। छा ॾिसे त हिकु मलंग वेठो आहे। बादशाह मलंग खे सलाम कयो। जंहिं सलाम जो जवाबु ॾेई पुछियुसि त यार, हरणु विकिणंदे त मुल्ह ॿुधाए। बादशाह जवाबु ॾिनुसि त फ़क़ीर साईं, या त यार न सॾी हां, पर जे यार सॼो अथई त पोइ मुल्ह कहिड़ो थो कथाईं। लोड़ हुजई त हरणु हाज़ुरु आहे। ईअं चई बादशाह हरणु फ़क़ीर खे ॾिनो ऐं पाण हलणु लॻो। फ़क़ीर चयुसि त बाबा, अलाह कंहिं में कमु न कंदुई। अलाह कंहिं में कमु त कोन विझंदुई, पर जे कमु पवई त उन ई दूहीअ ते पियो अचिजांइ। वरी 3 ॾींहं बि साॻीअ तरह बादशाह हरण खे पकड़ियो ऐं शहर जूं अॻियूं 2 कुंडूं छॾे 3 कुंड जी राह वरितईं। अॻियां हिकु सौदागर मिलियुसि। बादशाह उन खे सलाम कयो ऐं हिन वराणी ॾींदे चयुसि, यार कर ख़बर, हरणु वेकू आहे छा? बादशाह चयो त यारनि सां कहिड़ा मुल्ह, अचे हरणु तूं खण। जॾहिं मोटणु लॻो तॾहिं सौदागर चयुसि त ख़ुदा को कमु त कोन विझंदुई, पर जे का घड़ी ॾुखिए वक़्त जी पवई त असीं हाज़ुरु आहियूं। मुंहिंजो नालो फलाणो अथई। 4थे ॾींहुं बि वरी साॻी किर्त। हिन भेरे बादशाह खे उते जी बादशाह जो पुटु मिलियो, जंहिं खांइसि यार चई हरणु वरितो ऐं पाण खे हिन जो दोस्त करे हलियो वियो।
बादशाह मोटी अची तलाह ते लेटी पियो। बादशाह मोटी अची तलाह ते लेटी पियो। अञा सिज ई न उभिरियो हो त हिकु वराड़े पेर खणी अची तलाह जे भरिसां विञाया ऐं बादशाह खे खणी ॿधाऊं। चयऊं, तूं खून करे हिते अची लिको आहीं। बादशाह वीचारे उहो अमर अलाह तरफ़ां सम्झो ऐं चुपचाप हिननि सां गॾिजी हलणु लॻो। जॾहिं बादशाह खे उन ई बादशाहीअ में आंधाऊं जिते ही हरणु ॾेई वेंदो हुयो, तॾहिं हिन खे यादि आयो त वाहर उहे ई पेरा खयां आहिनि जिन सां आउं हरणु ॾेई मोटंदो हुयुसि। आख़िर बादशाह खे अची शहर जे बंदखाने में बंदि कयऊं ऐं खेसि ॿुधायऊं त तोखे सुभाणे फाईअ ते चाढ़ियो वेंदो। बादशाह ॾाढो परेशान थियो, आदियूं न्यादियूं करणु लॻो, वॾे वाक़े दुआऊं पिनणु लॻो। मॼाण क़ैद खाने भरिसां उतां जो बादशाह बि अची लंघियो। उन्हीअ जो हिन बादशाह जूं आहूं दाहूं ॿुधियूं त छा कयो जो घिड़ी वियो जेल में ऐं दारोगे खे चयईं त मूंखे दाह वारे क़ैदीअ ॾे वठी हल। दारोगे यकदमि हिन खे क़ैदी बादशाह ॾांहुं वठी पहुचायो, जंहिं वटि बादशाह पाण खे जेल जो दारोगो ज़ाहिरु कयो ऐं चयईं त जेकॾहिं तोखे पंहिंजे कंहिं दोस्त सां मिलणो आहे त ॿुधाए त उनखे घुराइजे। क़ैदी बादशाह चयो त मूं परदेसीअ खे हिते केरु कोन सुञाणे। हा, बाक़ी शहर जे फलाणे पासे हिकु मलंग वेठो आहे, उहो मूंखे सॾे ॾियो। बादशाह यकदमि फ़क़ीर खे घुरायो ऐं उहो क़ैदी बादशाह जे आॾो पेश कयो वियो। फ़क़ीर खे ॾिसी हिन चयो, यार पंहिंजा हाल इजे हीअ अथई। मलंग पंहिंजे यार जी उहा हालत ॾिसी सभु कुझु सम्झी वियो ऐं चयईंसि त ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, पर जे न छॾियईं त शहर असां बि गरक कंदासूं। हाणे वॾे मज़े सां राति गुज़ार। पोइ क़ैदी बादशाह खां पुछियऊं त जेकॾहिं को ॿियो बि यार हुजई त उनखे बि आंदो वञे। पुछण ते हिन ॾखण जो नालो खयों। तंहिं ते ॾखण खे हिकदमि वटसि हाज़ुरु कयो वियो। ॾखण खे ॾिसी हिन चयो त यार असांजी हाणे अला तुहार आहे, सुभाणे बादशाह फांसीअ ते चाढ़ींदो। मूं चयो त यार खां मोकिलायो वञा। ॾखण चयसि त यार ख़ुदा कंदो बादशाह तोखे सुभाणे छॾे ॾींदो, जे न त महलात जा थंभा मूं ठाहिया आहिनि ऐं उन्हनि में हिकु अहिड़ी चीर आहे जे उहा कढी वठां त बादशाह जी सॼी महलात चट थी वञे। हाणे अलाह खे यादि कर, सुभाणे असां तोखां अॻे उते हूंदासीं। ईअं चई ॾखण हलियो वियो। पोइ वरी क़ैदी बादशाह खां पुछियऊं त ॿियो को यार हुजई त ॿुधाए। हिन पोइ सौदागर जो नालो ॿुधायो, जंहिंखे उते जो उते आणे वटसि पेश कयऊं। सौदागर यार जी उहा हालत ॾिसी हैरान थी वियो, ख़बरचार वरिताईंसि। आख़िर क़ैदीअ बादशाह सौदागर खे चयो त यार चयुमि त मरो हूअं ई था, सो यार सां मोकिलाणी कजे। सौदागर जवाबु ॾिनसि त असीं तुंहिंजा यार बाक़ी छा लाइ आहियूं। हाणे तूं को ख़्यालु न कर, सुभाणे आउं दुनिया जो वाक़ु ॾींदुसि। जे बादशाह उन ते राज़ी थियो त आउं उन्हनि ॿिनि घोड़नि जो बि वाक़ु ॾींदुसि जिन ते बादशाह आशिक़ु आहे, पर जे उन्हनि ते बि राज़ी न थियो त पोइ आउं पंहिंजी ज़ाल तां हथु खणंदुसि। उन ते बादशाह आशिक़ु आहे, पर जे उन्हीअ ते बि राज़ी न थियो त पोइ भाऊ अलाह वाही। ईअं चई सौदागर हलियो वियो। क़ैदीअ बादशाह खां वरी बि पुछा थी त अथई को ॿियो यार दोस्त त उनखे बि घुराए वठिजे। तंहिं ते हिन शहज़ादे जो नालो ॿुधायो। यकदमि शहज़ादे खे घुरायो वियो। शहज़ादे पंहिंजे दोस्त जी उहा हालत ॾिसी ॾुख जो इज़हार कयो ऐं चयो त यार ख़ुदा कंदो त बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, जे न छॾियईं त पंहिंजा बि हथ बादशाह में आहिनि, पोइ खटनि भाग। ईअं चई शहज़ादो बि हलियो वियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं बादशाह कचहरी गॾु कई ऐं क़ैदीअ बादशाह खे बि घुरायईं। झटि कान गुज़री त सौदागर 2 घोड़ा वठी अची कचहरीअ जे भरिसां बीठो। हिकु घोड़े ते सोन जूं कुर्सीनूं हुयूं, ॿिए ते संदसि सदा मलूक घरवारी वेठी हुई। ॿिए पासे ॾखण बि महलात जी हिकु कुंड में वेठो हुयो। होॾां शहज़ादो बि पंहिंजो लश्कर वठी तयारु थियो बीठो हुयो। हिकिड़े पासे वरी मलंग पंहिंजो सॼो हथु रंबीअ वांगुरु ज़मीन में पुरड़े वेठो हुयो। शहर जे बादशाह खे त अॻु ई सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर हुई, बाक़ी रुॻो पे भागवंत बादशाह जा भाग आज़मायईं। सौदागर बादशाह खे अर्ज़ु कयो त हीउ खूनी सोन जे बदिले मूंखे तोरे ॾियो। बादशाह इनकार कयो। तॾहिं सौदागर पंहिंजा घोड़ा आछिया, पर बादशाह वरी बि न कई। तंहिं ते हिन पंहिंजी ज़ाल पेश कई, पर बादशाह उहा ॻाल्हि बि न मञी। वरी ॾखण खे सॾु कयईं, पर ॾखण उतां ई रड़ कई त जीअं त क़िबला पहिरियां
मुंहिंजे यार खे आज़ादु कर त पोइ उथां, न त महिलात अचई थी पट ते। उन्हनि ॻाल्हियुनि मकालनि खां पोइ बादशाह भागवंत बादशाह खे आज़ादु करे सौदागर खे भाकुर पातो ऐं सौदागर जी ज़ाल खे भेण करे गुंदी मथे ते ढकाए चयईं त वाक़ई मुंहिंजी नियत ख़राबु हुई, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजी भेण आहीं। उन बाद फ़क़ीर खां माफ़ी वरितईं, ॾखण खे इनाम ॾिनई। उन खां पोइ पंहिंजे पुट खे भाकुर पाए चयईं त बेशक तूं हिलाली ॿार आहीं। उन खां पोइ भागवंत बादशाह खे पंहिंजी न्याणीअ जो संगु ॾिनई। जॾहिं घोटु कुंवार सेज ते वेठा तॾहिं भागवंत बादशाह पंहिंजी कुंवार खे ॿुधायो त शहज़ादी आउं हिते रुॻो अॼोकी राति आहियां, सुभाणे पंहिंजे वतन वेंदुसि। जेकॾहिं तूं ओॾां गॾु हली त भले, न त असांजी अला तुहारा अथई। शहज़ादी पहिरें त हैरान थी वई, पर पोइ चयईं त ठीकु आहे, तुंहिंजी आउं बानी आहियां, जेॾांहुं तूं तेॾांहुं आउं बि तुंहिंजे पुठियां। त हिते भागवंत बादशाह ॿुधायो त शहज़ादी मां पाण बादशाह आहियां, तुंहिंजो पीउ बि मुंहिंजो ॾन भरू आहे, तूं फ़िकिर न कर, क़िस्मत जे लिखे मूंखे हिते आंदो आहे, न त केरु पाण ईंदो आहे। सुबुह जो भागवंत बादशाह पंहिंजे सहुरे खे सॼी ॻाल्हि ॿुधाई, जो पिणु ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह ऐं शहज़ादीअ खे ख़ुशीअ सां पंहिंजे मुल्क मोटी वञण जी मोकल ॾिनई।